औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। केचायुम काफ़िलो साथ धणी सरवाण, केचायुम काफ़िलो साथ धणी सरवाण। वार वढे वागू कयां पमान हूंद पलाण, जेड़ो पुनल पाण तेड़ी सिट्रा साथ जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। फरमान खुदावंदी ऐं फरमान मुस्तफ़वी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे मुआफ़िक़ फ़िरक़ेवारीअ जे तकरार खां साफ़ दीनी ॼाण जो तहक़ीक़ी प्रोग्राम आहे सही राह। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। सुहिणनि ऐं सुठनि ख़ूबसूरत हिननि पलनि में अव्हां ॾेही परॾेही सॼणनि जे लाइ प्रोग्राम पेश कंदा आहियूं सही राह। ऐं सही राह जे सफ़र में अॼु 21हों सफ़र आहे, 21हों प्रोग्राम आहे। ऐं अॼोके हिन 21हें प्रोग्राम जो मौज़ू आहे बेमिसाल घर। यकीनन जॾहिं बेमिसाल घर हूंदो आहे त उन बेमिसाल घर जा फ़र्द जेके आहिनि, रहण वारा आहिनि, उहे बि बेमिसाल ई हूंदा आहिनि। अॼोके हिन प्रोग्राम सही राह जे 21हें सफ़र जो सनाख़्वां आहे मोहतरम मक़सूद अमन ताहिरी। दोस्तो, ही प्रोग्राम दीनी ॼाण जो अवां सॼणनि जे लाइ पेश कंदा आहियूं इन इरादे सां त अल्लाह करीम जी रज़ा हासिल थिए, हक़ीक़ी मुहब्बत खुदावंद ताला ऐं पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हासिल थिए। दोस्तों, पाण प्रोग्राम में गॾु आहियूं ऐं शुरूआत कयूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन सना सां। उन खां पोइ अॼोके प्रोग्राम में बेमिसाल घर ऐं बेमिसाल घराणो। यकीनन जॾहिं बेमिसाल घर हूंदो आहे, सुठो घर हूंदो आहे, सुहिणो घर हूंदो आहे, प्यारो घर हूंदो आहे त उन्हीअ घर जे अंदरि रहण वारा बि प्यारा फ़र्द हूंदा आहिनि। घर ठाहिण, घर हलाइण, घर संवारण, घर वारनि सां घारण, बचड़नि खे पालण जो तरीक़ो सिखणो आहे त असांजे साम्हूं अरब ऐं अजम जे सरदार, अड़ियनि जे आधार, यतीमनि जे यार ख़दीजतुल कुबरा ऐं आइशतुल हुमैरा रज़ी अल्लाह अन्हुमा जे घोट हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा ऐं हज़रत क़ासिम हज़रत इब्राहीम जे बाबे ऐं हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे नाने मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक असांजे साम्हूं खुलियल किताब वांगुरु आहे। साईं जन जी घरेलू ज़िंदगी जी हर हिकु अदा असांजे अव्हां जे साम्हूं आहे। दोस्तो, यकीनन घर जे वॾे जी हैसियत सां संदन किरदारु कहिड़ो हो, पीउ जी हैसियत सां पंहिंजे बचड़नि सां कहिड़े प्यार पाबो ऐं शफ़क़त सां ज़िंदगी गुज़ारियऊं, घोट जी हैसियत सां पंहिंजे घर वारनि सां कीअं ज़िंदगी गुज़ारियऊं। संदन जो दुनिया में अचण ई माण्हुनि खे सेखारणु हो। खाधाऊं त दुनिया वारनि खे खाइणु सेखारियऊं, शादियूं कयूं त घर हलाइणु सेखारियऊं, सुता त सुम्हणु सेखारण लाइ, जाॻिया त जाॻणु सेखारण लाइ। पाण फरमायूं इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, बेशक आऊं सेखारींदड़ बनाए मोकिलियो वियो आहियां। बुइस्तु लियुतम्मिम मकारिमल अख़लाक़, मां उन लाइ मोकिलियो वियो आहियां त आला अख़लाक़नि जा दर्जा मुकमल कयां।
दोस्तों असांजे हो त हबीब अरबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो घराणो हिकु चमकंदड़ सिज वांगुरु आहे, जंहिंजी रोशनी जा किरण सारी दुनिया जे मुस्लमाननि जे घरनि खे रोशन करे रहिया आहिनि। इहो उहो घराणो आहे जंहिंजे नूर ऐं सुहाए सां किरोड़े क़ल्ब ऐं रूह रोशन थी रहिया आहिनि। उन पाक घराणे जी घड़ी घड़ी क़दम क़दम असां लाइ रहबरी ऐं रहनुमाई आहे। असांजे ॾुखनि जो इलाजु उन शफ़ा खाने ते मिले थो। दवाए दर्द एसियाँ पंजतन के दर से मिलती है, ज़माने में यही तो हैं दारुश्शफ़ा वाले। दोस्तों मुझे आका फरमायो, इन्नल्लाह लम यबअसनी मुअन्नितन वलाकिन बअसनी मुअल्लिमम मुयस्सिरा। हज़रत हबीब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक अल्लाह ताला मूंखे सख़्ती कंदड़ बनाए न मोकिलियो आहे, पर मूंखे मोकिलियो आहे सेखारींदड़, आसानी कंदड़ बनाए। सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21हों सफ़र आहे, 21हों प्रोग्राम पाण करे रहिया आहियूं। अॼु बेमिसाल घर प्रोग्राम जो मौज़ू आहे ऐं सना खां मोहतरम जनाब मक़सूद अहमद ताहिरी अॼोके प्रोग्राम जो सना खां आहे। अचो त पाण सरकार दो आलम जी सना ॿुधूं था मोहतरम मक़सूद अहमद ताहिरी जे हिन ख़ूबसूरत आवाज़ में। मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे कया तवाफ काबा करीम संदो जेको घर वाला लीम संदो कया तवाफ काबा करीम संदो जेको घर वाला लीम संदो आहे पसंद रऊफुर रहीम संदो पसंद रऊफुर रहीम संदो रब मुश्किल तो ते माफ़ करे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे ओ पेरी नजर पवे का बेत जदे खड़ी हथड़ा गुरा द्वा दिल सदने पेरी नजर पवे का बेत जदे खड़ी हथड़ा गुरा द्वा दिल सदने उते दुआ खाली वी न कदे उते दुआ खाली वी न कदे करे अर्ज अचां ता झोलियूं भरे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे हिते आए हतीम हजर असवद थींदी न उते के जी द्वारत हिते आए हतीम हजर असवद थींदी न उते के जी द्वारत उते यार भलाई आबे हद उते यार भलाई आबे हद त्या मकाम सुठे खां पल न परे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे शल मक्के शरीफ दे वागवरे दिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे ओ सफा मरवा विच में डोड़ी बिठा कया साल सोना अमल सुठा सफा मरवा विच में डोड़ी बिठा ओ कया साल सोना अमल सुठा जिते कई आशिक था थियन कठा जिते कई आशिक था थियन
कठा पिया ज़मज़म तां हर मर्ज़ तरे शल मक्के शरीफ़ दे वाग वरे ॾिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे शल मक्के शरीफ़ दे वाग वरे ॾिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे उम्र जा हुक्म बजाने अचा मोहब्बत वारा मज़ा माणे उम्र जा हुक्म बजाने अचा मोहब्बत वारा मज़ा माणे तेरी सदा दिल थी ताणे तेरी सदा दिल थी ताणे हर साल पई सिक मां संभरे शल मक्के शरीफ़ दे वाग वरे ॾिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे शल मक्के शरीफ़ दे वाग वरे ॾिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे। आमीन सुम आमीन शल मके शरीफ़ ॾे वाग वरे ॾिसी हरम खुदाई दिलड़ी ठरे। जी दोस्तों, मोहतरम मकसूद अमन ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी साहब जी तमामु बहितरीन हमदिया नात शरीफ़ ॿुधीसीं। भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया, भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया, तंहिंखां पोइ ॾिठोन रोज़ो पाक रसूल जो। दोस्तों, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21हों प्रोग्राम आहे ऐं प्रोग्राम जो मौज़ू आहे बेमिसाल घर। अॼु अव्हां सां बेमिसाल घर जो ज़िक्र कंदुसि त हबीबनि जो घर, मुंहिंजे आका रहमत वारे रसूल जो घर, सभिनी घरनि जो सरदार, हिन घर वारा सारी दुनिया जा सरदार आहिनि। जी दोस्तों, हिन घराणे जो सरवाण मिठो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु नबियनि जो सरदार, औलाद आदम में सभिनी इंसाननि जो सरदार, बल्कि सभु सरदारनि जो बि सरदार। लतीफ़ साईं फरमायो त जोड़े जोड़ जहान जी पाण कयईं परवार, हादी हामी हाशमी सरदारे सरदार, सूहे सहाबन सथ में मंझ मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार हुआ हेकांदा हबीब से। दोस्तों, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्ला वजहुल करीम अरब जो सरदार, मुत्तकीन जो सरदार आहे। हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हुमा अलैहिमुस्सलाम जन्नत जे जवाननि जा सरदार। हज़रत सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फ़ातिमतु ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा व अलैहिस्सलाम सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार आहे। ऐं गॾोगॾु हबीबनि करीमनि जूं घर वारियूं सारी दुनिया जे औरतुनि में वॾे शान ऐं मान ऐं मथां मक़ाम वारियूं आहिनि।
दोस्तों अॼु पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया बेमिसाल घर जी ऐं बेमिसाल घराणे जी। बेमिसाल घर ऐं बेमिसाल घराणे जे हवाले सां अव्हांखे महबूबन करीमन जो फ़रमान ॿुधायां। मुंहिंजे आका फ़रमायो त अन आइशत रदी अल्लाह अन्हा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा आइशा सिद्दीक़ा रवायत थी करे त महबूबन फ़रमायो त अन सय्यिदु वुल्द आदम व अलीयुन सय्यिदुल अरब। सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मां आदम जी औलाद में सभिनी जो सरदार आहियां ऐं अली अरब जो सरदार आहे। तिरमिज़ी शरीफ जी रिवायत कल हदीस है त मुंहिंजे आका फ़रमायो अन अकरम वुल्द आदम। मां आदम जी औलाद में सभिनी खां वधीक इज़्ज़त वारो आहियां। अन आइशत क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उदउ इलैया सय्यिदुल अरब फ़क़ुल्तु या रसूलल्लाह अलस्त सय्यिदुल अरब क़ाल अना सय्यिदु वुल्द आदम व अलीयुन सय्यिदुल अरब। दोस्तों मुस्तदरिक हाकिम जी रवायत कल हदीस पियो अव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे आका फ़रमायो त अरब जे सरदार खे सॾियो, अरब जे सरदार खे सॾियो, अरब जे सरदार खे सॾियो। त मां आइशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाए थी, मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह छा तव्हां अरब जा सरदार न आहियो? पाण फ़रमायाऊं मां आदम जी औलाद में सभिनी जो सरदार आहियां ऐं अली अरब जो सरदार आहे। दोस्तों प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21 प्रोग्राम आहे बेमिसाल घर ऐं बेमिसाल घराणे जो ज़िक्र पिया कयूं। हदीस पाक आहे रवाहुल हाकिम फिल मुस्तदरिक जी रवायत कयल हदीस आहे त अन अबी ज़र क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अताअनी फ़क़द अता अल्लाह वमन असानी फ़क़द असल्लाह वमन अता अलियन फ़क़द अताअनी वमन असा अलियन फ़क़द असानी। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो त जंहिं मुंहिंजी फ़रमाबरदारी कई उन अल्लाह ताला जी फ़रमाबरदारी कई, जंहिं मुंहिंजी बेफ़रमानी कई उन अल्लाह ताला जी बेफ़रमानी कई ऐं जंहिं अलीअ जी फ़रमाबरदारी कई उन मुंहिंजी फ़रमाबरदारी कई ऐं जंहिं अलीअ जी बेफ़रमानी कई उन मुंहिंजी बेफ़रमानी कई। दोस्तों मालूम थियो त हज़रत अलीअ जी इताअत, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम जी इताअत मुंहिंजे आका रहमत वारे हबीब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी इताअत ख़ुदि अल्लाह ताला जी इताअत आहे। प्रोग्राम सही राह जे सफ़र में 21 प्रोग्राम मां आहियां। मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लशरी ताहिरी बेमिसाल घर ऐं बेमिसाल घराणे जो पाण ज़िक्र करे रहिया आहियूं। हलूं था सरकार जी सना ख़्वानी ॾांहुं। मोहतरम मक़सूद अमन ताहिरी जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो, पंज यार जे करे है। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थी
सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। इंसान बेक़दर वा जाने नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दर वा जाने नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। है शिकलियूं नथियूं बदलजन, शिकलियूं नथियूं बदलजन, इक़रार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। है सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। है सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। ओ कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे, भुलिजी अल्लाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे। ओ कॾहिं बि रब असां ते कावड़ नथो करे, भुलिजी अल्लाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे। है तोणे सॼियूं पंहिंजे, तोणे सॼियूं पंहिंजे कमकार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। है सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। हाँ सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। ओ मौला करीम आहे मुनकिरन था मञन, आयल डमर उॾाणा वापस वरिया वञन। ओ मौला करीम आहे मुनकिरन था मञन, आयल डमर उॾाणा वापस वरिया वञन। है मुश्किल ते माफ़ मदनीअ, मुश्किल ते माफ़ मदनीअ, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। है सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। हाँ सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सबको सुखियो वसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। मोहतरम मक़सूद अहमद जे ख़ूबसूरत आवाज़ में अवां जे समाअतुनि ताईं सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी मोहतरम हाजी ग़ुलाम नबी महेश रहमतुल्लाह अलैह जो तमाम प्यारो कलाम, मशहूर ज़माना कलाम तख़य्युल, ख़ूबसूरत तख़य्युल। दोस्तों प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21हों प्रोग्राम आहे। अॼु जो मौज़ू आहे बेमिसाल घर, ऐं उन बेमिसाल घर जे बेमिसाल घराणे जो अव्हां सां ज़िक्र वंडियां पियो। गॾोगॾु सनाख़ा मोहतरम मक़सूद अहमद ताहिरी जे ख़ूबसूरत आलाप ऐं आवाज़ खे बि पाण ॿुधूं पिया। अव्हां जूं मोहबतूं चाहतूं मूंसां गॾु आहिनि, जेके प्रोग्राम में शामिलु आहियो कनायो पिया। दोस्तों हदीस पाक आहे मुस्तदरिक हाकिम जी रवायत कयल हदीस पियो अव्हां खे ॿुधायां। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, जेका हज़रत उम्मे सलमा रदी अल्लाह अन्हा रवायत थी करे
अन उम्म सलमा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीयुन मअल क़ुरआन वल क़ुरआन मअ अलीयिन लन यतफ़र्रक़ा हत्ता यरिदा अलल हौज़। मुंहिंजे आका फ़रमायो त क़ुरआन अलीअ सां गॾु हूंदो, क़ुरआन अलीअ सां हूंदो, यानी अली क़ुरआन सां त वरी क़ुरआन अलीअ सां हूंदो, हिक ॿिए खां जुदा न थींदा, तव्हांजो हौज़े कौसर ते मूंखे गॾु मिलंदा। जी दोस्तों, जॾहिं सरदारीअ जो ज़िक्र कयूं था त अन अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल नज़रुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला अला फ़क़ाल या अली अंत सय्यदुन फ़िद दुनिया व सय्यदुन फ़िल आख़िरह हबीबुक हबीबी व हबीबी हबीबुल्लाह व अदुव्वुक अदुव्वी व अदुव्वी अदुव्वुल्लाह वल वैलु लिमन अबग़दक बअदी। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फ़रमायो त सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली करमल्लाह वजहू ॾांहुं निहारियो ऐं फ़रमायाऊं, ए अली, ओ सोणा अली, ओ प्यारा अली, तूं दुनिया में बि सरदार आहीं, आख़िरत में बि सरदार हूंदे। तुंहिंजो दोस्त मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो दोस्त अल्लाह जो दोस्त आहे, तुंहिंजो दोस्त मुंहिंजो दुश्मन आहे, तुंहिंजो दुश्मन माफ़ कंदा, तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे ऐं मुंहिंजो दुश्मन अल्लाह जो दुश्मन आहे। पाण फ़रमायूं त बर्बादी आहे उन लाइ, वल वैलु लिमन अबग़दक बअदी। मुंहिंजे आका फ़रमायो त बर्बादी आहे उन लाइ जेको मूंखां पोइ तोसां बुग़्ज़ रखंदो। अल्लाह ताला हैदर करार जे बुग़्ज़ खां महफ़ूज़ फ़रमाए, सोणे अली ऐं उन जे बचड़नि सां मुहब्बत जो शरफ़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तों, बेमिसाल घर जा बेमिसाल फ़र्द, बेमिसाल किरदार। तिरमिज़ी शरीफ़ जी रवायत कयल हदीस आहे, अन अबी सईद अल खुदरी क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। फ़रमायाऊं, हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। दोस्तों, न रुगो एतिरो पर मुंहिंजे आका फ़रमायो, इन फ़ातिमत सय्यदतु निसाए अहलिल जन्नह। तिरमिज़ी जी रवायत कयल हदीस आहे। पाण फ़रमायूं, बेशक फ़ातिमत ज़हरा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त हिक ॾींहुं मंझंदि जे वक़्तु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केॾांहुं हलिया विया। जॾहिं शाम जो वापसि आया त सहाबे किराम मां कंहिं अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं घड़ी अव्हां जो दीदार नथा कयूं उहा घड़ी असांखे ॾाढी ॾुखी लॻे थी। पाण फ़रमायाऊं, आसमान जे मलाइकनि मां हिकु फ़रिश्ते जंहिं मुंहिंजो अॻ में दीदार न कयो हो, उन अल्लाह पाक खां मुंहिंजे दीदार जी इजाज़त घुरी। हुज़ूर फ़रमायो, पोइ मूं वटि आयो ऐं मूंखे अची हिकु ख़बर ॿुधायईं। सहाबा अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा कहिड़ी ख़बर? मुंहिंजे आका फ़रमायो त उन फ़रिश्ते मूंखे ॿुधायो त इन फ़ातिमत इब्नती सय्यदत निसाए उम्मती व इन हसन व हुसैनन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हुज़ूर फ़रमायो त उन फ़रिश्ते मूंखे ॿुधायो, ख़ुशख़बरी ॾिनी, ॿुधायईं त मुंहिंजी न्याणी फ़ातिमा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा, उन जे लाइ मुंहिंजे आका फ़रमायो त
त मलाइक ॿुधायो त मुंहिंजी न्याणी फ़ातिमा मुंहिंजे उम्मत जे ज़ालुनि जी न्याणियुनि जी औरतुनि जी सरदार आहे ऐं हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। त दोस्तो सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21हों प्रोग्राम आहे बेमिसाल घर जो ऐं बेमिसाल घर जे उन बेमिसाल घराणे जो असां सभु ज़िकिर ॿुधी रहिया आहियूं, ज़िकिर करे रहिया आहियूं। यकीनन अहिड़ो बेमिसाल घराणो किथे बि कोन थियो ऐं कोन थींदो। दोस्तो जॾहिं बेमिसाल घराणे जो ज़िक्र कजे, बेमिसाल घराणे में 5 तन पाक त अचनि ई अचनि था, पर अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम क़ुरान करीम में फरमायो अन नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबति अल्लाह फरमायो, रब फरमायो त मुंहिंजो नबी, मुंहिंजो महबूब मोमिननि खे उन्हनि जे जानिन खां बि वधीक वेझो आहे। दोस्तो मालूम थियो त जेको मोमिन आहे उहो पंहिंजे पिरीअ खे परे सम्झंदो ई न आहे, आका खे परे सम्झंदो ई न आहे। ऐं अल्लाह साईं फरमायो त मोमिन खे मुंहिंजो महबूब वेझो आहे। ऐं अल्लाह साईं फरमायो उन सां गॾोगॾु अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं संदसि घर वारियूं मोमिननि जूं माहिरूं आहिनि। यकीनन साहां वेझो सुपरी पिरी नाहे परे, साहां वेझो सुपरी पिरी नाहे परे, जंहिंरी कीन सरे सात हिकिड़ी साह जी, जंहिंरे कीअं सरे, जंहिंरी कीन सरे सात हिकिड़ी साह जी। सुभान अल्लाह। दोस्तों ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो या निसा नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए, या निसा नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए, ए नबीअ जूं घर वारियूं तव्हां ॿियनि ज़ालुनि जहिड़ियूं न आहियो। अव्हां जो शान, मान, मर्तबो, मक़ाम, इज़्ज़त, आबरू हर तरह खां निराली आहे। यानी सोणे मदनी सरदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे घर में हुजण जे सबबि तव्हां सारी दुनिया जे औरतुनि खां शान मान में मथाहियूं आहियो। सोणे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, यकीनन अॼु जंहिं मौज़ू ते पाण ॻाल्हायूं पिया, गुफ़्तगू कयूं पिया, ॻाल्हि ॿोल कयूं पिया, सही राह जो सफ़र आहे। 21 प्रोग्राम में पाण बेमिसाल घर जे मौज़ूअ ते ॻाल्हायूं पिया त उन बेमिसाल घर जे अंदरि जेको बेमिसाल घराणो आहे, सरदार घराणो आहे ऐं सरदार हस्तियूं आहिनि, उन सरदार हस्तियुनि जो अव्हां सां ज़िक्र करे रहियो आहियां त सुणे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा सोहरा, ॿिन्ही जहाननि जा सरदार, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जा वज़ीर, रफ़ीक ऐं ख़लीफ़ा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन्नत जे अधड़ोट उमिरि वारनि जा सरदार हूंदा। दोस्तों सुनन इब्न माजा जी रवायत कयल हदीस आहे, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकरिन व उमर सय्यदा कुहूल अहलिल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्लन नबिय्यीन वल मुरसलीन।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त अबू बकर ऐं उमर रदी अल्लाह अनुमा जन्नत जे अधड़ोट उमिरि वारनि जा सरदार हूंदा। नबीयनि ऐं रसूलनि खां सवाइ बाक़ी सभु अॻियनि तोड़े पोयनि माण्हुनि में। दोस्तो कुहूल चइबो आहे 30 खां 50 सालनि जी विच वारी ॼमार खे। नबीयनि ऐं रसूलनि खां सवाइ बाक़ी सभु इन ॼमार वारा पोइ उहा कहिड़ो बि केर बि हुजे, अॻी क़ौमुनि या पोयनि क़ौमुनि जा हुजनि, सभिनी जा सरदार अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ऐं उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु आहिनि, जे अधड़ोट दुनिया जा उन्हनि जा सरदार हूंदा। बाक़ी जन्नत में सभु माण्हू हिकु उमिरि जा जवान हूंदा। यानी दुनिया जे अंदरि जेके इन उमिरि में पाए दुनिया तां लाॾाणो कयाऊं, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह करीम जन्नत जे अंदरि उन्हनि इन उमिरि वारनि जी सरदारीअ जो सेहरो, सरदारीअ जो ताज हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फारूक खे पाराईंदो, छो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब इहा निशानदही करे छॾी आहे। दोस्तो सही राह जे सफ़र में अव्हां तमामु बहितरीनु दोस्त गॾु हूंदा आहियो ऐं सही राह जो सफ़र 21हों प्रोग्राम बेमिसाल घर बेमिसाल घराणो ज़िक्र हली रहियो आहे। इन पल पाण हलूं था सरकार जी सनाख्वानी ॾांहुं, केॾांहुं न वञिजो, वरी गॾु आहियूं इन साॻे मौज़ूअ में। मोहतरम मक़सूद अहमद ताहिरी जो ख़ूबसूरत आलाप ऐं हिकु बहितरीनु इल्तिजा। करे शाल मौला मदीने वञा मां, ठारिया दिल के नीलुन ने निहारे निहारे, बे सोहणे सामूं सलातूं पढ़ावां, बे सोहणे सामूं सलातूं पढ़ावां, अदब सां किन मां गुढ़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञा मां। वलो अन्नहुम चयो पाक परवर, गुनाहनि जी माफ़ी जे लाइ आओ हो दर। वलो अन्नहुम चयो पाक परवर, गुनाहनि जी माफ़ी जे लाइ आओ हो दर, जे लाइ आओ हो दर। उते जेको रोईंदो खटी खराईंदो, उते जेको रोईंदो खटे खराईंदो, ओ खणी दीनी दौलत बुहारे बुहारे, करे शाल मौला मदीने वञा मां, ठारिया दिल के नीलुन ने निहारे निहारे, बी सोहणे सामूं सलातूं पढ़ावां, अदब सां किन मां गुढ़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञा मां। ओ संदन साथ में आहे सिद्दीक़ प्यारो, ॿियो उमर फारूक हाफ़िज़ वारो। ओ संदन साथ में आहे सिद्दीक़ प्यारो, ॿियो उमर फारूक हाफ़िज़ वारो, हाफ़िज़ वारो। बिनी ते कई बाजवार बाजारे, बिनी ते कई बाजवार बाजारे, गुलामीअ में उमर छॾियऊं गुज़ारे, करे शाल मौला मदीने वञा मां, ठारिया दिल के नीलुन ने निहारे निहारे, बे सोहणे सामूं सलातूं पढ़ावां, अदब सां किन मां गुढ़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञा मां। ओ पैगंबर जा पाड़े श्री सब भलारा, बिला शक रहमई
मिली तन सां तन जी मिठी बोली बोले, मिली तन सां तन जी मिठी बोली बोले। हो कया हाल भर में विहार विहारे, करे शाल मौला मदीने वञामा। ठारिया दिल के नील निहारे निहारे, भी सोने सामूं सलातूं पढ़ामा। अदब सां किन मां घोड़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञामा। हो पंहिंजे रब जे अॻियां करे जिज़ आज़ी, रियाज़ुल जन्नत में कया रूह राज़ी। हो पंहिंजे रब जे अॻियां करे जिज़ आज़ी, रियाज़ुल जन्नत में कया रूह राज़ी, कया रूह राज़ी। वलियन जी सिफ़ में कुले में कुलो ॾई, वलियन जी सिफ़ में कुले में कुलो ॾई। विहा पाण खे मां कतारे कतारे, करे शाल मौला मदीने वञामा। ठारिया दिल के नील निहारे निहारे, भी सोने सामूं सलातूं पढ़ामा। हो अदब सां किन मां घोड़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञामा। इदरीस अल्लाह ताला करीमा, ऐं महबूब उनजो रऊफ़ रहीमा, रऊफ़ रहीमा। घुराईंदा जे गुनहगार गंदड़ो, घुराईंदा जे गुनहगार गंदड़ो। कंदुसि शुक्र 7 बार माहर वारे, करे शाल मौला मदीने वञामा। ठारिया दिल के नील निहारे निहारे, भी सोने सामूं सलातूं पढ़ामा। अदब सां किन मां घोड़ा हारे हारे, करे शाल मौला मदीने वञामा। सुभान अल्लाह आमीन सुम्मा आमीन। अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी, ताहिरी, बख्शी, नक्शबंदी, क़ादरी, शाज़ली, मुफ़स्सिर क़ुरान जो तमामु ख़ूबसूरत सिटरूं, बेहतरीन तख़य्युल, बेहतरीन कलाम असांजे मोहतरम सना ख़ान मक़सूद अहमद ताहिरी जे आवाज़ में अवां समात करे रहिया हुआ। दोस्तों, प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 21हों प्रोग्राम आहे बेमिसाल घर जे मौज़ूअ ते अॼु ॻाल्हि ॿोल हले पई, ऐं उन बेमिसाल घर जे बेमिसाल घराणे जे फ़र्दनि जो शान ऐं अज़मत अव्हांखे ॿुधायूं पिया। दोस्तों, अहले बैत, बैत अरबी में घर खे चइबो आहे, ऐं जेके घर में रहण वारा आहिनि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में अहले बैत जे नाम सां बयानु फ़रमायो आहे। असां वटि मुआशिरे जे अंदरि आम तसव्वुर में अहले बैत उहे ई शुमार कया वञनि था जेके मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जे घर में रहण वारा आहिनि। मुंहिंजे आका जी हदीस आहे, मम्मात फ़ी हुब्बि आल मुहम्मदिन मात मग़फ़ूर लह। जेको माण्हू मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आल जी मुहबत में मरी वियो त गुनाहनि खां बख़्शियल थी मरंदो। दोस्तों, जामे तिरमिज़ी जी रवायत कयल हदीस आहे, अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख़ज़ बियदि हसन व हुसैन फ़क़ाल मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फ़ी दरजती यौमल क़ियामह।
हिक भेरे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जे हथ खां वठी फरमायो त जंहिं मूंसां मोहबत रखी ऐं हिननि ॿिन्ही सां मोहबत रखी, यानी इमाम हसन ऐं इमाम हुसैन सां, मुंहिंजे आका फरमायो हिननि जे पीउ ऐं माउ सां मोहबत रखी, यानी सुहिणे अली ऐं फ़ातिमा सां, त क़यामत वारे ॾींहुं उहो मूंसां गॾु मुंहिंजे दर्जे में हूंदो। पंजतनि जे हुबदारनि लाइ तमामु वॾी ख़ुशख़बरी आहे। अल्लाह पाक शाल असांखे पंजतनि जी मोहबत में जीआरे ऐं पंजतनि जी मोहबत में मारे। आमीन। दोस्तों, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मूं सोणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे हजतुल विदा में मैदान अरफात ते ॾिठो। पाण कुस्वा ॾाचीअ ते सवार हा। ख़ुतबो ॾींदे मुंहिंजे आका फरमायो, या अय्युहन्नास इन्नी क़द तरक्तु फ़ीकुम मा इन अख़ज़्तुम बिही लन तुदिल्लू किताबुल्लाहि व इतरती अहलु बैती। तिरमिज़ी जी रवायत कयल हदीस आहे त इंसानो, मूं तव्हां में ॿ शयूं छॾियूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे चिंबड़ी पवंदव त कॾहिं बि गुमराह न थींदव। सभ खां पहिरीं अल्लाह जो किताब यानी क़ुरान मजीद, ऐं उन खां पोइ मुंहिंजा अहल बैत। ए मुस्लमानो, जेकॾहिं हिदायत चाहियो था, गुमराही खां बचणु चाहियो था, त हिकु त अल्लाह ताला जे क़ुरान खे पकड़ियो, ॿियो अहले बैत मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दामन पकड़ियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यकीनन अदब यह है कि जहाँ उनका नाम आ जाए वहाँ ज़ुबान पे दुरूद व सलाम आ जाए। दोस्तों, हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु काबतुल्लाह जे दरवाज़े में हथ विझी फरमायो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां ॿुधो, पाण फरमायूं, अला इन मसलु अहलु बैती फ़ीकुम मसलु सफ़ीनत नूहिम मर्रकबहा नजा वमन तख़ल्लफ़ अन्हा हलक। ख़बरदार, मुंहिंजा अहल बैत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ वांगुरु आहिनि। जो उन में सवार थियो छोटकारो हासिल कयईं, जो उन खां रहिजी वियो उहो बर्बाद थी वियो। दोस्तों, ख़ुल्क़े रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ुरान करीम छा आहे? समूरो सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो आईनो आहे। अहिड़ो आईनो जंहिंमें सोणे हबीब करीम जी ज़िंदगी चिटी तरह नज़र अचे थी। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़नि बाबति पुछियो वियो, अम्मा ॿुधाए त मुंहिंजे आका, मुंहिंजे महबूब सोणे नबी पाक जी अख़लाक़नि जे मुतालिक़ छा था फ़रमायो? अम्मा साईं फरमायो त अलस्त तक़रउल क़ुरान, छा तूं क़ुरान न पढ़ंदो आहीं? चईं, हाओ। अम्मा साईं फरमायो त फ़इन्न ख़ुल्क़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानल क़ुरान। मुस्लिम ऐं बेहक़ी जी रवायत कयल हदीस आहे त मुंहिंजे अम्मा साईं फरमायो त पोइ बेशक रसूलुल्लाह जो ख़ुल्क़ क़ुरान ई हो, छो त अल्लाह ताला फरमायो, व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, बेशक के महबूब तूं वॾे ख़ुल्क़ वारो आहीं। दोस्तों, सोना हबीब करीम साहिब ख़ुल्क़ अज़ीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया वारनि खे सुहिणनि अख़लाक़नि सेखारण लाइ तशरीफ़ फरमा थिया।
इन्नल्लाह बअसनी लितमाम मकारिमिल अखलाक व कमाल महासिनिल अफ़आल। बेशक अल्लाह ताला मूंखे मुंहिंजे आका फ़रमायो त आला अख़लाक़नि जा दर्जा मुकमल करणु ऐं सुठनि कमनि जा दर्जा मुकमल करण लाइ दुनिया में मोकिलियो आहे। दोस्तों, उन ख़ुल्क़ अज़ीम जे धणी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में इन लाइ मोकिलियो वियो त दुनिया वारनि खे दुनिया में रहण जो सलीक़ो ऐं तरीक़ो सेखारनि। महबूबनि जे तरीक़े ऐं उन जे अहल बैतनि जे तरीक़े खां सवाइ ॿिए हर तरीक़े में ज़िल्लत ऐं रुसवाई आहे। दुनिया आख़िरत जी इज़्ज़त हबीबनि जी ग़ुलामी में आहे। अल्लाह ताला कलाम इलाही में फ़रमायो सूरह अनाम जे अंदरि त वअन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फ़त्तबिऊहु वला तत्तबिउस सुबुल फ़तफ़र्रक़ बिकुम अन सबीलिह। ऐं बेशक हीअ मुंहिंजी वाट ऐं सिधी वाट आहे, उन जी ताबेदारी कयो, ॿियनि वाटुनि ॾांहुं न वाझायो जो उहे तव्हांखे उन वाट खां जुदा न करे छॾनि। अन अबी हुरैरत क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अताअनी फ़क़द अता अल्लाह व मन असानी फ़क़द असल्लाह। अब इब्न माजा जी रिवायत कयल हदीस आहे त जंहिं मुंहिंजी फ़रमाबरदारी कई उन अल्लाह जी फ़रमाबरदारी कई, जंहिं मुंहिंजी बेफ़रमानी कई उन अल्लाह जी बेफ़रमानी कई। त दोस्तो, अगरि दुनिया में कंहिंखे राज़ी करणु चाहियो था त वल्लाहु व रसूलुहु अहक़्क़ु अन यर्दूह। ऐं अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ई वधीक हक़दार आहिनि इन ॻाल्हि जा जो खेनि राज़ी कयो वञे। दोस्तों, प्रोग्राम साईं राह जो सफ़र जारी आहे। 21हों प्रोग्राम मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हिन प्रोग्राम में हिन पल पाण बेमिसाल घर जे मौज़ूअ ते ॻाल्हायूं पिया। ॻाल्हि ॿोल अञा जारी आहे। हिन पल हलूं था सनाख़्वानी ॾांहुं। मोहतरम मक़सूद अमन ताहिरी जो ख़ूबसूरत आवाज़ अवां जे समाअतुनि ताईं। दुआ कयो शलवा गम जी मीर मदनीअ ॾे वरे मुस्तफ़ा जे मिलण लाइ ताऊं सदा दिल थी करे। दुआ कयो शलवा गम जी मीर मदनीअ ॾे वरे दुआ कयो शलवा गम जी मीर मदनीअ ॾे वरे। लजपाल मुझे घर लड़ी आई हा दुनिया युगबा में भली मूला घड़ी जे अंदर ईंदो सखी लजपाल मुझे घर लड़ी। उन जी आमद सां ही मुंहिंजी दुखोयल दिल ठरे। दुआ कयो शलवा मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे मुस्तफ़ा जे मिलण लाइ ताऊं सदा दिल थी करे। दुआ कयो शलवा मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे दुआ कयो शलवा मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे। ओ जंहिंजो मटई मिसल नाहे को हसीनन लखन में सो भरे जे कदम ईंदो कखन में। जंहिंजो मटई मिसल नाहे को हसीनन लखन में सो भरे जे कदम ईंदो मुंहुं ग़रीब जे कखन में। छरंदी टह बजाई बाती दिल में भरे दुआ कयो शलवा मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे मुस्तफ़ा जे मिलण लाइ ताऊं
करे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे ओ तेरो नो तुड़ खजीअ जो जॾहिं हबीब थियस जुदा ओ प्यार सां परचायो उनखे अची अरबीअ अदा तेरो नो तुड़ खजीअ जो जॾहिं हबीब थियस जुदा ओ प्यार सां परचायो उनखे अची अरबीअ अदा पोइ बि ॾिस कीअं सिक अंदरि पियो सुकल थुड़ सुॾका भरे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे मुस्तफ़ा जे मिलण लाइ ताहूं सदा दिल थी करे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे ओ दिलरुबा दिल पर जी मोहबत में हुई हिक औरत रही थी शहीद हबीब जी उल्फत अंदर सकियूं सही दिलरुबा दिल पर जी मोहबत में हुई हिक औरत रही थी शहीद हबीब जी उल्फत अंदर सकियूं सही ये खुदाई दात वादे थो जनी खे तो घुरे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे मुस्तफ़ा जे मिलण लाइ ताहूं सदा दिल थी करे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे ओ दाहिरीअ खे या ख़ुदा जल्दी मिला प्यारो पिरी सिका साड़ियो साह खे जल्दी मिला प्यारो पिरी दाहिरीअ खे या ख़ुदा जल्दी पसा प्यारो पिरी सिका साड़ियो साह खे जल्दी मिला प्यारो पिरी गरंदिया जीअं बर्फ़ तीअं थो ही जिस्म मुंहिंजो करे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे आमीन सुम आमीन सुम आमीन सदा दिल थी करे दुआ कयो शलवाग मुंहिंजी मीर मदनीअ ॾे वरे मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा मदीने जा घोट सुण मुंहिंजा सॾड़ा कज मुहम्मद मोट ही आसी तुंहिंजे आसरे। दोस्तो प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं 21हों प्रोग्राम आहे सईं राह जे हिन सफ़र जो ऐं बेमिसाल घर जे मौज़ूअ ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं गॾोगॾु बेमिसाल घर जे उन बेमिसाल फ़र्दनि बेमिसाल रहंदड़नि घराणे जे हस्तियुनि जो ज़िक्र अवां सां अॼोके हिन प्रोग्राम में शामिलु कयूं पिया गॾोगॾु बहितरीन सना ख़्वानी मोहतरम मक़सूद अमन ताहिरी जे आवाज़ में बि ॿुधी रहिया आहियूं। दोस्तो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो त वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू ऐं जेको रसूलुल्लाह तव्हांखे ॾिए उनखे ई क़ाबू कयो जंहिंखां अव्हांखे रोके त उनखे छॾे ॾियो। ॿी जाइ ते अल्लाह ताला फ़रमायो या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल ए ईमान वारो अल्लाह जी फ़र्मा बरदारी कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो चयो मञियो। सच त इश्क ऐं मुहबत वारा इन तलाश में हूंदा आहिनि त महबूब कीअं उथिया कीअं वेठा आशिक़ खे माशूक़ जी हर अदा माखीअ खां वधीक मिठी लॻंदी आहे। जीअं असांजे फ़क़ीरनि ताहिरी फ़क़ीरनि जे ज़ुबानुनि ते हर पल हूंदो आहे त दुनिया खे माखी मखण वणे थो असांखे साईं सजण वणे थो अहिड़ी तरह सहाबा जी ज़ुबान ते बि इहा ई ॻाल्हि हूंदी हुई त काइनात जी का शइ असांखे पसंदि नाहे सवाइ महबूब मदीने वारे ताजदार जे। त दोस्तो अल्लाह जो कहिड़ो बि वली हुजे उन सां माण्हू मुहबत छो था कनि इन्हीअ जे करे त हू वलीउल्लाह आहे अल्लाह जो दोस्त आहे ऐं उन खे अल्लाह जो दोस्त कंहिं बणायो आहे हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बणायो आहे।
उन जे इश्क ऐं मुहबत बणायो आहे। जो अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहबिबकुमुल्लाह। ए महबूब तूं फरमाए त जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहबत रखो था त पोइ मुंहिंजी ताबेदारी कयो त अल्लाह तव्हां सां मुहबत रखंदो। दोस्तों मुस्लिम शरीफ जी रिवायत कल हदीस आहे इज़ा अमरतुकुम बेअम्रिन फ़तू मिन्हु मस्ततअतुम वमा नहयतुकुम अन्हु फ़ज्तनिबूहु। हज़रत महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं मां तव्हांखे कंहिं कम जो हुकुम ॾियां त पंहिंजी ताक़त आहार उन ते अमल कयो ऐं जंहिं कम खां मां तव्हांखे मना कयां त उन खां रुकिजी वञो। छो त सुहिणा हबीब जेको कुझु फ़रमाइनि था उन में असां लाइ ज़रूरु का भलाई हूंदी आहे ऐं जंहिं कम खां मना कनि था उन में ज़रूरु असां लाइ को नुक़सानु हूंदो आहे। दोस्तों सही राह जो सफ़र 21 प्रोग्राम पाण उन हंधि पहुता आहियूं जिते मोकिलाईंदा आहियूं ऐं मोकिलाणी खां पहिरीं अव्हां जा मोहबत भरिया मैसेज ऐं जन दोस्तनि अॼोके हिन प्रोग्राम में हिसो वरितो उन्हनि जा थोरा मञीदा आहियूं ऐं उन्हनि खे हिन सही राह जे सफ़र में यादगार तौरु शामिलु रखंदा आहियूं। मां थोराइतो आहियां मोहतरम ताहिरी अख्तर हुसैन। दोस्तों कुझु अहिड़ा कमेंट ऐं मैसेज आहिनि जेके मुंहिंजी स्क्रीन तां हटी वेंदा आहिनि। तमामु प्रोग्राम खे ॾेह ऐं परॾेह में घणा दोस्त ॿुधनि पिया। घणाई सबबु उन महिल उहे कमेंट उहे मैसेज ऐं जन दोस्तनि कंदा आहियो प्रोग्राम में हिसो वरितो उहे नज़र न ईंदा आहिनि। मजबूरन पोइ जेके मुंहिंजे हिन स्क्रीन ते नज़र अचनि था उन्हनि दोस्तनि खे हिन दुआ जे हिन पल शामिलु कयूं था। यकीनन उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं जेके दोस्त रहिजी विया उन्हनि खां मज़रत ख़्वाह आहियां। मोहतरम अताउल्लाह लाशारी साहब, मोहतरम शमसदीन सोलंकी साहब। शमसदीन सोलंकी दोस्तों मेहड़ खां पाण सां गॾु हूंदो आहे। अख्तर अली अख्तर ख़ासि हेली ताहिरी हिन जो हिन सॼे प्रोग्राम में तमामु बहितरीनु कंट्रीब्यूशन आहे, हिसो आहे, महिनत आहे, जाखोड़ आहे ऐं हीअ जेको प्रोग्राम जंहिं अंदाज़ सां अव्हां ताईं पहुचे पियो इन में यकीनन मोहतरम अख्तर अली अख्तर ताहिरी अल्लाह ताला खे अजुर अता फ़रमाए उन जूं ख़िदमतूं आहिनि। ऐं मां थोराइतो आहियां मोहतरम अली गुल सारियो पाण सां गॾु रहियो। अब्दुल्ला गफ़ारी साहब पंहिंजे इन प्रोग्राम में लाड़काणे खां शामिलु रहिया ऐं रोज़ जो बाज़ौक़ लिसनर मोहतरम नईम जोखियो साहब पाण सां गॾु हूंदो आहे। गडाब कराची खां हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु थियनि था कुझु ॾींहंनि खां। जज़ाकल्ला। मोहतरम मोहम्मद अवेस बोज़दार अव्हांजी महिरबानी। असांजो तमामु निरालो पको इल्म उरूज़ जो आला पाए जो शाइर ॾाहो ॾात धनी मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदो रहंदो आहे। साईं महिरबानियूं। इमदादुल्ला बिजाराणी साहब पंहिंजे जेकबाबाद में जमायत इस्लामी जो तमामु बहितरीनु दोस्त इस्लामी स्कॉलर पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदो रहंदो आहे। उबैदुल्ला मेमन ताहिरी साहब अव्हांजी महिरबानी जज़ाकल्ला। असांजी भेण मोहतरमा सिंधु सिंधी साहिबा मकली ठट्टे जे उन सरज़मीन बाबुल इस्लाम सिंध जो ठट्टो जेको मदरसनि जो दीन ऐं इस्लाम जो मर्कज़ रहियो आहे उन शहर सां खेनि लाॻापो अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि में खेनि इज़त आबरू में बरकतूं रहमतूं शफ़क़तूं अता फ़रमाए। हीअ भेण पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदी आहे। GM पंवर ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु आहिनि। साईं अव्हां जूं महिरबानियूं जज़ाकल्ला लख लाइक़। मुफ़्ती शाहनवाज़ बुगियो साहब भान सईदाबाद जा तमामु बहितरीनु दीनी स्कॉलर हुरकैंप हैदराबाद खां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। मोहतरम ज़ाहिद हुसैन हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन पाण सां गॾु हूंदा आहिनि सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी खां। साईं अव्हां जी महिरबानी लख लाइक़ किरोड़ कुर्ब। नदीम अली अॼोके हिन प्रोग्राम में पाण सां शामिलु रहिया। मोहम्मद दाऊद ताहिरी बाखड़ो लसबेले बलोचिस्तान जो ही दोस्त आहे जेको हिन प्रोग्राम में शामिलु रहंदो आहे। हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी साहब यकीनन असांजे प्रोग्राम में कमेंट कंदा आहिनि ऐं शामिलु हूंदा आहिनि।
साईं अव्हां जो महिरबानियूं लख लाइक किरोड़ कुर्ब ज़ाहिद हुसैन अव्हां जी महिरबानी लख लाइक फ़कीर तारिक हुसैन हुसैनी दोस्तो असांजो बहितरीन सना ख़्वां बहितरीन इंतहाई आशिक़ रसूल बहितरीन आवाज़ जो मालिक अल्लाह ताला खेनि अञा बि आवाज़ में इल्म में अमल में उमिरि में बरकतूं अता फ़रमाए तमामु दीन जी ख़िदमत जारी रखनि पिया। फ़कीर तारिक हुसैन जज़ाकल्ला महिरबानियूं अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए साईं राह जे सफ़र में शामिल रहिया। ज़ाकिर हुसैन भलाई जाम शोरे खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। इफ़्तिख़ार अहमद मेमन साहब हैदराबाद खां हाईकोर्ट खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहंदा आहिनि। इफ़्तिख़ार अहमद वॾी महिरबानी जज़ाकल्ला लख लाइक किरोड़ कुर्ब अव्हां जूं मोहबतूं चाहतूं। ख़ालिद चांडी साहब खे प्रोग्राम में भली कार चऊं था। MD जुमन मोहम्मद जुमन पंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया। इंजीनियर रहमतुल्ला सांद हैदराबाद खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। ही तमामु सोशल एक्टिविटी आहिनि ऐं सियासी समाजी रहनुमा आहिनि। मोहतरम ग़ुलाम अकबर बाखलो साहब पंहिंजे हिन पल प्रोग्राम में शामिल रहिया लसबेले बलोचिस्तान खां। यकीनन अव्हां जूं मोहबतूं चाहतूं इन्हीअ दुआ सां मोकिलायूं था त जिते हुजो ख़ुशि हुजो शाद हुजो आबाद हुजो। आबिद अज़ीज़ असांजो तमामु निरालो ॾाहो शाइर ॾाहो ॾात धनी दोस्तो शाइर बि हाफ़िज़ बि तमामु बहितरीन पाण सां दोस्त ई गॾु हूंदो आहे थाणे बुलाखान कोहिस्तान खां। दोस्तो इन्हीअ पल पाण मोकिलायूं था जिते हुजो ख़ुशि हुजो शाद हुजो आबाद हुजो मोहबतूं क़ाइमु रहनि पंहिंजे बचड़नि जो ओड़े पाड़े जो अबे अमा जो दिली दोस्तनि ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि नाहे। अल्लाह ताला असां जी इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में वाधारो फ़रमाए ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। रब काइनात खां दुआ है त शाल रब काइनात मरण महल ईमान जो ख़ात्मो फ़रमाए क़ब्र में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। लहद जे अंदरि लहूं त हुज़ूर जे नूर जे सदके असांजी क़ब्र ता हद निगाह मुनव्वर रहे रोशन रहे ऐं महशर जे मैदान में हुज़ूर जी शिफ़ात नसीब थिए जन्नत में अल्लाह करीम शला असां खे रसूलुल्लाह जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जारे पैर तारे ख़ैर अल्लाह वाही।